चांडो की तुंहिंजो शेरो तो वाकई में ॾाढो प्यारो आहे। हाँ प्यारो त आहे। मां हिन जी शादी कराइण जो सोचां थी, पर बदमाश चए तो मां लव मैरिज कंदसि। लव मैरिज त मता हिन जी मालकिन भी न करे सघे। छा मतलब? गोठ में वॾा वाका लॻा पिया आहिनि त शेरोज़ खान तुंहिंजो संग छिकियो आहे। ऐं तोखे ख़बर आहे ही अमीर ज़ादा जेकी भी शइ पिनी मिले ना उहा छिनी वठंदा आहिनि। पर आऊं का शइ न, जहिड़ो जाॻंदड़ इंसान आहियां। मुंहिंजी राणी, हिननि माण्हुनि इंसाननि खे कॾहिं इंसान सम्झियो आहे? हिननि जी नज़र में त ग़रीब जो धियूं मामूली रांदीकड़ा हूंदियूं आहिनि जंहिंसां खेॾण ऐं टोड़ण हिननि जो रोज़ जो मामूल हूंदो आहे। नहीं आऊं के ग़रीब नादार जी धीउ आहियां ऐं नहीं को मामूली रांदीको ऐं गुगदाम जानवर। आऊं मच्छी जो कंडो बणजी शेरोज़ खान जी निड़ी में फासण वारी आहियां। हू पाण खे समझे छा तो? तो अन्या बेपरिया सता पे उठा उठ तो उठ ये भाग अन्या ते सता पे चंद्रा बेपरिया थिया उठा हेलो मेले थे कराचनी बि मूंखे मोकियो तुंहिंजो इंखूं बाहूं वञी पिनड़ जहिड़ो करे ॻोठ जे चौक ते विहारे छॾींदोसां। मुंहिंजो नालो चिभिड़ चराखा चाबोई हिकु लालाबाल खलास। चिबड़ खाना ख्वाब ॾिसण ते का पाबंदी न आहे। भली ख्वाब ल खली से निहरती बदबूदार इंसान है, बल्कि तू मानपे जे नाले ते बदलमा दाह ही दाह। तू तो सरदार जे बच्चे ते गिरकंदड़ कुत्तो आही कुत्तो। चिबड़ खाना मां खणी छा बोझा, पर तो वांगुरु बेवस ऐं लाचार त न आहियां न। अड़ा तो हिकिड़ी नेक सलाह ॾेई छॾियां त महिरबानी करे जबल खे चोटू न हणो, डूंगर खे थू न हणंदे त मथो फाटी पवंदी। पंहिंजे आपे में रहो, आपे में। चिबड़ खान तूं कॾहिं चराग कॾहिं जबल कॾहिं शींहं कंहिं हिकिड़ी शइ ते त बीह न। अड़ा तुंहिंजा ॾींहं तमामु घटिजी विया जॾहिं तूं चिबड़ जे पकड़ में आहे। पोइ तोखे ख़बर पवंदी त चिबड़ चराखा चाबोई हिकु लालाबाल खलास। वेरुन जी वस्ती सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।